अॼु जो जेको टॉपिक आहे उहो छेड़ण त मां न पियो चाहियां, छो त मज़हबी खछड़ पाण खे वणंदी न आहे, पर पोइ बि मजबूरी आहे, करिणो पवंदो। जे हिनखे इते न रोकियोसीं न, इहो अॻिते अलाए केतिरो माण्हुनि खे ज़लील कराईंदो, छो त हे मज़हबी सिस्टम न आहे। मूंखे नथो लॻे हिन जो जेको हे मज़हबी सिस्टम आहे। हाणे हिकिड़ी मूंखे तूं ॻाल्हि त ॿुधाए, तूं चवे थो ख़ुशूसी दम तो वटां मां करायां, कंहिं ॾींहुं मां अचां तो वटि इहो ख़ुशूसी दम मूंखे छा कंदे, कननि में शुकारा ॾींदे या कननि मां मेर कढंदे या? तूं अलाए यार पाण खे इन्हनि चूतियुनि जा वरी लखे फॉलोवर अथई, अहिड़नि जा, इनखे ॻाल्हाइण सूअर खे कुझु बि कोन ईंदो अथई। न ॻाल्हायां न मां कंहिंसां घणी खछड़ कयां, बसि इहे ॿ टे फूकूं ॾियां ऐं रखी रखी स्माइली फेसिस अहिड़ा ॾींदो अथई। हराम ज़ादो हिकिड़ो छा कयां तोखे, तूं एॾो क्यूट आहे, शाहरुख खान आहे तूं जो साइड में तोखे गिटर में चुग पवंदा, मां तोखे चुग ॾिसां। यार शर्म बि नथो अचे, टेम कड़ी मरी नथो न, इहे ॾुंडा ज़ुल्फ़े हे हरी निराली छॾे ऐं घुमंदो थो अथई शहर में, ऐं इहो तकिड़ो एॾो हूंदो अथई हरामी घुमण में। पोयां जेको कैमरामैन आहे न उहो बि सहके हिन जा मुरीद बि हिन कढ, ऐं सिधो एॾो अथई हरामी, ईअं सिधो माना बीहंदो ई किथे बि न, बसि ईअं सिधो कंदो ई, सिधो हिकिड़ो स्ट्रेट लांतीर सिधो। अॻे रांदीका मिलंदा आई, रांदीकनि वारे दुकान ते पोयां हुनखे चाबी ॾिबी आई, ट्रिक 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 छॾींदे न, वरी उहे टक टक कंदा या सिधा वेंदा, असली भेण जा जो न बीहंदई, सिधो वञी भित में लॻंदई। हे बि उहो मिसाल थी, हाई क्लास जो चूतियो। हाणे हिन जो वरी हिकिड़ो करोना में सभु शइ माण्हू मरनि पिया, हे नेट ते वेही छा थो चवे, अगरि कंहिंखे ऑनलाइन दम कराइणो आहे त महिरबानी करे राब्तो करे। कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे यार, तूं ऑनलाइन दम केरु कंदो आहे चूतिया? हलो मां बीमार आहियां, हिते खट ते पियो आहियां, मां तोखे वीडियो कॉल कई साईं, उससे पहले मेरे इजी पैसा अकाउंट में 25,000 डलवाने चाहिए आपको, फिर मैं आपको ऑनलाइन शुकारे मारूंगा। मां तोखे ऑनलाइन बुझा ॾियां, मूंखे ॾींदे 20,000 आहे, तो ईअं उॾरी उॾरी बुझा ॾियां छा? धको कूड़ो अहिड़नि जा लखे फॉलोअर, इहो हाई क्लास जो रांग नंबर अथव। पंहिंजो दीन ईमान न विञायो, अलाह जो क़ुरान शरीफ़ पियो अथव घर में, उहो पढ़ो। अहिड़नि नेशनल चूतियनि खे न ॿुधंदा कयो। तोखे वस पुॼे न, मां गवर्नमेंट खे ऐलान थो कयां, ख़ासि करे सिंध गवर्नमेंट खे, छो त पंजाब वारा तुंहिंजा माना तुंहिंजे यार दोस्त हूंदा, उन्हनि खे त वोट खपे न तुंहिंजे कढ। इहो एॾो हरामी रही, बॉबी देओल जी सीरीज़ आई अथव आश्रम, ॿाहिरि ॾेखारींदो आहे त मां हिकिड़ो वॾो संत गुरू आहियां, अंदरि हाई क्लास जो रंडी बाज़ हूंदो अथई, हे बि उहो ई थी, ॿाहिरि शांति हूंदी, राति जो वञी बियर खोलियो यार, बियर पीओ त कचहरी बचहरी कयूं, रननि चौधू हिकिड़ो हाई क्लास जो। ऐं सुहिणे थियण जी नकुली कोशिशि तूं न कर, गुलाबी कंजर ॿुधा थी तूं, उहो गुलाबी कलर जो कंजर, फेस खे मेकअप कंदो रहंदी, शेव या अंदरि या बूथ खे ॿुचकाए। अलाह साईं खे मां चवां थो, अलाह साईं अॻे ई ज़माने में घणा गम आहिनि, तूं अहिड़ियूं शिकलियूं असांखे क़यामत में ॾेखारिजांइ। यहाँ पे भी बर्दाश्त करो सालों को, उधर भी बर्दाश्त करो, करें तो करें क्या, समझे ना? ये क़यामत जूं जेके शिकलियूं आहिनि, अलाह साईं, ये क़यामत ताईं रहण ॾे असांखे, घटि में घटि ये आदमी मत दिखाओ हमको। जॾहिं बि हिनखे ॾिठो आहे न, कसम सां मूंखे उल्टी ईंदी आहे, मां चवंदा काॾे वञी काॾे भितिन में मगज़ हणां। अहिड़ा चूतिया त दुनिया में नठा यार, दुनिया में न। वरी इन्हनि ॾे हिकिड़ी इहो माना इहे पैसा ॾेई माण्हू घुराईंदो थी। हाणे माण्हू अची विया न पिंडाल में, उन्हनि खे मानी टिकी लालच ॾींदो, उहे पिंडाल में पहुची विया, उन में 4 चूतिया पंहिंजा नौकर छॾींदी, जेके सदाई बीमार हूंदई, भेण जा चूड़ा सदाई, ऐं उन्हनि खे बीमारी बि वॾी वॾी हूंदई, नंढी बीमारी थोरी आहे, को बुखार आहे या का खंघि आहे, हथु फेरींदो त सही थी वेंदो, न कंहिंजो गुर्दो फेल हूंदई, को माज़ूर हूंदई, को अधो आहे, उनखे अखियुनि ते हथु फेरींदई, उनजी रोशनी अची वेंदई। भले कमीनो केॾो आहे तूं यार, हिकिड़ो कमीनो। तूं छा थो सम्झे, माना तूं इहे सिंध में असांखे वीडियो मोकिले, हम सलाह इधर चूतिया आहियूं, असां चरिया आहियूं, त इहा असांजे निरड़ ते कुझु लिखियलु आहे या? हिकिड़ा चूतिया हूंदा थी असां जहिड़ा, जेके निरड़ ते कुझु लिखियलु न हुजे, हिकिड़ा अहिड़ा हूंदा थी कुदरत वारे खां लेबल हणाईंदा आहिनि, त मां बाक़ाइदे चूतियो आहियां, सर्टिफिकेट वठी चूतियो हिकिड़ो। एॾो ई तोखे शुकारनि जो शौक़ु आहे त जेके बि यूनिवर्सिटियूं आहिनि न, पंजाब वारनि जो त तूं ॾींदो ई ॾींदो हुन, सिंध वारनि ते महिरबानी कर, उतां ऑनलाइन शुकारा ॾे त हवाऊं तुंहिंजूं पहुचनि यूनिवर्सिटीअ में, जंहिंजा ग़लति आंसर या सपलियूं लॻल आहिनि न, सभिनी जूं मटिजी वञनि। ऐं प्रिंसिपल लाइ ख़ासि दुआ कजांइ, ॾिसूं न तुंहिंजे दुआ में एॾो असरु आहे, मथां मास्तर जी दिलि मटिजी वञे ऐं छोकिरे खे पास करे विझे। एॾो तूं करामत वारो आहे त करामतूं कर न पुट, हे महांगायूं ख़तमु कर न। 180 रुपया लीटर तेल आहे, ऐं हीअं हथु मथे करे वरी चेनियूं कढंदो सोन जूं हवा मां। एॾो अमीर आहे भेण जा चुड़, त मुल्क जी ग़रीबियत छो नथो मिटाए। मूंखे त 2-3 सोनियूं चेनियूं ॾे त मां बि त पायां, ॻिची लटकाईंदो वतां।
कूड़ा कुड़िया पुट बणा दीन के मज़ाक बनायो अथव। शर्म हया अचई थो आईने में कॾहिं पाण खे वञी ॾिसंदो कर, जे शर्म न अचई त लिपस्टिक या मार्कर सां शीशे ते शर्म लिखंदो कर, मथां पोइ शर्म अचई बेशर्म। हाय क्लास जो बेशर्म हिकिड़ो जेॾी महिल ॾिसो इहा मज़बूत टिकण ते टिकाऊ टोपी पाए ऐं सिधो कंदो ई भेण चोद भाउ कहिड़ी तकड़ा तोखे 2-3 मिंट भौंक त सही न, जे लाइ मां सीड़जी आयो आहियां, भौंका बि न, वरी इशारनि ते तुंहिंजा कम था हलनि। तूं माना छा थो सम्झे, कभी कभी साला मेरे को भी लगता है कि मैं भी भगवान है, लेकिन मैं भगवान नहीं है। तू ये भगवान थियण जी कोशिश न कर, कसम सां बहुत मारूंगा तुमको। रांग नंबर हिकिड़ो वरी अहिड़नि जा लखे फॉलोअर्स थी वञनि। साईं मुर्शिद बाबा असां जेके कुझु न चवंदो कर बावन खे, तव्हांजे बावन खे नथा चऊं, इहे कूड़ा कूड़े जा पुट अथव, बाबा था कयो। इहे लेडीज़ मर्द ॿार सभु बि आहिनि जे कढ छा आहे हिन जे बगलनि में, जेको मुंहिंजे बगलनि में न आहे, मूंखे छो था फॉलो कयो जो हिन खे फाले में लॻा पिया आहियो। इस साले से ज़्यादा दीन तो मेरे को आता है। क़ुरान शरीफ़ में हर शइ लिखियल अथव, पंहिंजो ईमान न विञायो अहिड़नि चोरनि जे कढ वञी। हे नेशनल चोर अथव, नेशनल चोर। वरी चई बाबा जी तो किसी से पैसे नहीं लेते, पैसा मां बि न वठंदो आहियां, पर मां चूतियो न थींदो आहियां। ईअं तव्हांखे यूनिवर्सिटियुनि में वञी फेस्टिवल कंदो, वरी हिनखे घोट वांगुरु सींगारींदा थी, हिनखे टोप ॾींदई घोट वारो, वरी ख़ुशि थींदो कुर्सीअ ते वेही, मोदर चो पादर त खणी ॾे मूंखे, पादर त हिनखे वहाए त कढां हिते। कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे तूं, ख़ुशि फ़हमी कुता हिकिड़ा। मूंखे कसम सां हूअं मां नंढड़ो वॉइस ठाहींदो आहियां, पर अॼु मां तुंहिंजे करे 7 मिंटनि जी तबियत सां बेइज़ती कंदुमि तुंहिंजी, अञा अधु मिंट रहियल थी। आख़िरी वञे वेंदे बि इहा ॻाल्हि मां तोखे चई वञा, पुछंदे न साईं ॿियो त छॾ, आपको अलहम्द आता है, माना पहिरियों अलहम्द ईंदो थी, हुन में बि मुंझी पवंदी मूंखे कन्फर्म अहिड़ा कन्फर्म हिकिड़ा जन्नती हुन गानो चयो वई, इन कमीने खे बि वठंदुमि कंहिं ॾाढ़ी वारे बकरे खे, सम्झी न भाउ। इन ज़लील कन्फर्म जन्नती गानो चयो, हिन ते कन्फर्म लांती गानो ठाहिजे। कमीनो रुगो माण्हू बरगलाए, मज़हबन मुल्क में माण्हू मुझाया, शेखी पीरी बुज़ुर्गी बेहद बुलाया, हे उहे चकर अथई। रांग नंबर हिकिड़ा हुआ, हाय क्लास जा ख़ुशूसी दम तो करें तूं। मूंखे मुंहिंजो पोयों हिसो सड़े थो, सम्झे थो, मां वॉशरूम न निकिरां थो, मुंहिंजो पोयों हिसो सड़े थो। ऑनलाइन शुकारा था हणो मूंखे 2-3 शुकारा ई कुता। मीनो हिकिड़ो पहिरें नंबर आयो, हाय क्लास जो विचित्र कजर रहंदो हिकिड़ो, तोखे मां हिंदीअ जा वॾा लफ़्ज़ हणी बेइज़्तो कंदुमि, सम्झई न। इन लाइ कंदुमि जो तूं हक़दार आहे। हिकिड़ा हूंदा आहिनि न जंहिंखे बेइज़्तो कबो आहे, पोइ पंहिंजे रोस्टर जी दिलि बि चवंदी आहे, जेको रोस्ट माण्हूअ खे कंदो आहे न, उन जी दिलि बि चवंदी आहे त यार ये इससे मतिलबु ये ज़्यादा हो गया, इन ग़रीब खां माना छो न पर्सनल में वञी माना माफ़ी बि वठिजे। पर तूं उहो हिकिड़ो लेबल लॻल कंजर, अहिड़ा बम्बई सोपारी ते छापियल हूंदा हुआ अॻे 2002 में, ईअं बम्बई खाईंदे न, अहिड़ी मनहूस शिकिल छापियल हूंदी हुई, त माना हिन बम्बई हिन ठाही थी बम्बई सोपारी। हे बम्बई सोपारी वारो गुॾो कूड़ो यार, हिननि खे आर्मी वारनि खे छा थियो आहे, मुल्क जा वॾा वॾा माण्हू काॾे आहे। अॻे ई असां महांगाई खां बेज़ार आहियूं, 180 रुपया तेल लॻो पियो आहे। पटाटा वठण खां अलावा मुर्गीअ ते त दिलि ई नथी चए, मुर्गी वठण वञ त 550 रुपया किलो लॻी पई आहे, 550 रुपया किलो, सो बि बिना ब्रेज़ियर जे। अगरि ब्रेज़ियर पातल हुजेसि त पोइ त 1000 रुपए किले ॾियनि। मुर्गी वारनि खे बि इहा ख़बर नथी पए त मुर्गी वातना खाईंदासीं, मुर्गीअ खे जंदासीं न, जो एॾी महांगी त तव्हां ॾियो कूड़ा पैसा। पोइ हे उन्हनि खां बि हाय क्लास जो हरामी थी वियो आहे, हिकिड़ो पहिरें नंबर जो चोर। घणा चकर हिनखे यार माण्हुनि चयो आहे त तूं इहा खिटखिट पंहिंजी बंदि कर। वरी जंहिं महिल न इहा थुल्ही तस्बीह पथरनि वारी खणी, सॼो दीन ई तूं वटि पहुतो आहे, हम साले जाहिल हैं क्या। तस्बीहूं तूं वटि, क़ुरान बि हे पढ़े, अचई लफ़्ज़ बि कोन, रुगो माण्हुनि खे ईअं बसि पुछंदे न, माना को ॾुखियो सुवाल पुछंदे न, माना इस्लाम में को हिकिड़ो ॾुखियो सुवाल बि हूंदो थी, उहो मेरे को नहीं आता, सम्झी, की मां उहो पढ़ियो ई न आहे त टेंशन छोड़ा। पोइ ॾुखियो सुवाल तूं हिन खां कंदे न, पोइ जवाबु न ॾींदी, वरी कैमरा खे ॾिसी ऐं तारा हेॾो ॾे टिणमणा ईंदी। माना तूं हिप्नोटाइज़ ई कुतो आहियां, हिप्नोटाइज़ कंदे आहियां मूंखे लफ़्ज़ नथा मिलनि। इहो ख़ुशूसी बाबा जो कमाल थी, उते मां हिनखे बेइज़्तो थो कयां, हे मुंहिंजी बेइज़्ती उते हुनखे ॿुधण में ईंदी हूंदी। हाणे उहो फुल कोशिश में लॻो पियो आहे, शुकारा करे थो, कारा इल्म लीमा कढाया अथई त फर्द जो वात बंदि कयां। ये मेरा मुंह साले तू बंदि नहीं कर सकता, सम्झई न। इहो तूं जेका क्यूट फेस मूंखे ॾेखारींदो न, मूंखे न ॾेखार, तूं आहे क्यूट फेस ॾेखार त वीडियो कॉल त ईअं लुॾी लुॾी बुजा हेॾा ॾींदो मां, ईअं वॾे हथनि वारा बुजा हिकिड़ा बेहया। मुल्क में अॼु दीन खे मज़हब खे बड़ा मज़ाक बणायो अथव।
ॿियो को तोखे माना को धंधो ई नथो जो टाइम कढी साइकिलनि जा पंचर हणिया न तॾहिं बि भणा अलाह जो मुनकिर न थियां मुनकिर हिकिड़ा हे वरी हिते ई इन्हनि जी इज़त बि हिते ई अथई। अलाह साईं चए थो मां क़यामत में दोज़ख जी बाहि खे भड़काईंदुमि उन शख़्सनि खां जेके मिंबर ते वेही कूड़ था हणनि। तूं मिंबर जा कूड़ा हिकिड़ा बी पुट मां अलाह खे ॿुधाए थो बी तूं वए तूं गया रे मां तुंहिंजी फशरी न कई न पोइ मूंखे तूं चइजांइ। इहे वरी चवंदा आहिनि असां माना हिकिड़ा कुदरत वारे जा प्यारा इंसान आहियूं जेके असांखे हिसाब किताब ॾियणो ई न पवंदो। माना इहे डायरेक्ट कंफर्म जन्नती अथई हिनखे लेबल लॻल हूंदो अथई छाती कढी ॾेखारी अथई त मूंखे लेबल लॻल आहे छा आहे तुंहिंजी छातीअ ते माखऊं वॾा कुचा थी हां ते मुंहिंजा बि थोरा आहिनि हिन वक़्तु हा थोरा आहिनि तुंहिंजा त मूंखां वॾा आहिनि कमीना। इहे माना हिकिड़ा ख़ासि पाक इंसान आहिनि। मां हिननि जे बारे में तव्हांखे छा सम्झायां। असां माना हिननि जे नज़रिए में हिकिड़ा अछूत बदू जेके हूंदा आहियूं न असां उहे हिननि जी नज़रुनि में चोर हिकिड़ो हल ठीकु आहे तूं या शुक करे ऐं माना पैसा बि तूं कमाया माण्हुनि खे दीनी दर्स बि ॾिनी माण्हू बि तुंहिंजे लाइ ख़ुशि त भाई असांजो जेको मुर्शिद आहे इहो माना पाक आहे इहो जन्नत में वेंदो ऐं क़यामत में माखां वधीक पादर खाए हुते त खिलाए केॾो बि हुते खिलंदो मां केॾो सोचंदो हुते हेॾा मूंखे पादर लॻल हुजनि अज़ाब हुजनि पर खिलंदो मां साईं इहो मां ॿुधाए छॾियां। पंजाबी बाबा वाहिगुरु शुकारा ॾींदो वतंदुई ऑनलाइन शुकारा बुक करायो वरी ऑनलाइन साइट ते वञी भेण खे जा त 10,000 रुपया फी शुकारो आहे को घर वठी वेंदे या 10,000 में मूंखे या ख़ूबसूरत औरत